तव्हांजी बेसिकली त ॾिसो न पीपल्स पार्टी जी कोशिशि रही आहे वोट पीपल्स पार्टी सिंध मां खणे थी पर ज़रदारी जी माफ़िया जी कोशिशि रही आहे त सिंध खे माना हर महाज़ ते नुक़सानु पहुचाइणु पोइ उहो कहिड़ो बि सेक्टर हुजे बदमनी हुजे छा बि हुजे हाणे केनाल पाणी माना सम्झो त पाणी न हूंदो त हीअ दुकानदार हारी मज़दूर इवन सॼी सिंध तबाह थींदी हाणे कुझु चंद फ़ौजियुनि खे चंद जेको जर्नलनि खे ख़ुशि करण लाइ हीअ जेको सिंधू असांजो सिंधू माना सम्झो जेकर ईअं हुजे जीअं असां ते पंजाब ऐं ज़रदारी कब्ज़ो थो करे पोइ ईअं हुजे त चाइना खां सिंध निकिरे थो पोइ चाइनी बि चवंदा असां सिंधू मां पाणी था खणूं इंडिया वारा बि चवंदा असां सिंध मां पाणी था खणूं हीअ इंटरनेशनल रूल आहे जेको सदियुनि खां असांखे जेको सिंधू हिकिड़ो मिलियल आहे त सिंधी माण्हुनि जो जियापो इन ते आहे ऐं उहो जियापो असांखां खसियो थो वञे मां सम्झां थो त हीअ एहतजाज सिंध जे केनालनि वारो जेको आहे इहो पार्टियुनि खां माना मथां आहे हिन में हर उहो माण्हू गॾिजे छो जो हीअ हारी जो ज़मींदार जो मज़दूर जो हर माण्हू जो एहतजाज आहे हिन एहतजाज में गॾिजी करे हिननि केनालनि खे रद्द कंदासीं तॾहिं ई त असांजो जियापो बरक़रार रहंदो त मां सम्झां थो त अॼु जेको साईं ज़ैन शाह जी अॻुवाणी में हिते काफ़िलो अचे पियो जंहिंजो असां हिते भान में इस्तक़बाल कंदासीं अॻियां चौक ते बि इस्तक़बाल रखियलु आहे ऐं जलसो रखियलु आहे पीर शाह ते इस्तक़बाल आहे उन खां पोइ दादू बाईपास ते इस्तक़बाल जलसा आहिनि मेहड़ ताईं जलसो वेंदो ऐं मां सम्झां थो त हीअ सभिनी माण्हुनि खे अपील था कयूं त सभिनी जो हिकिड़ो ज़िंदगी जो जियापे जो इहो वसीलो आहे सिंध पाणी माना सम्झो त जियापो आहे पाणी न हूंदो त पाण सभु हिन में तव्हां सहाफ़ी बिरादरी थिया सोशल वर्कर थिया इवन पीपल्स पार्टी जा माण्हू थिया जिन खां वोट वरितो वियो आहे जिन खे हे जेको लॉलीपॉप ॾसे करे उन्हनि खे ख़ुदकुशियुनि ते मजबूर कयो पियो त माण्हुनि खे नौकिरियुनि लाइ हे सभु सिंधू जे हिन पाणी ते उथी खड़ा थियनि रोड ते शहरवासी जेके असां हारियुनि नारियुनि सभिनी खे दावतूं ॾिनियूं आहिनि असां सम्झूं था त अॼु साईं ज़ैन शाह जो ऐं SGA समेत जेके बि अॻुवान अचनि था उन्हनि जो हिते वालाहाना इस्तक़बाल थींदो ऐं सॼी दुनिया ई एहतजाज ॾिसंदी त सिंधू लाइ हर गैरतमंद सिंधी जेके धरती ते सिंध जे पाणी ते गैरत आहे उहो उथी खड़ो थींदो ऐं साईं ज़ैन शाह सां गॾिजी हलंदो हीअ तहरीक वधंदी जीअं कालाबाग डैम थल केनाल ऐं उनखां अलावा ॿिटो निज़ाम जेको असां गॾिजी करे रद्द कयो इंशाअल्लाह असांजी उमेदु आहे त सिंधी माण्हू गॾिजी करे हिन खे रद्द कंदा ऐं हिन ज़रदारी माफ़िया खे ख़तमु कंदा